मूंखां अक्सर माण्हू सवाल कंदा रहंदा आहिनि, चाहे असांजे ॻोठनि जा शागिर्द हुजनि या शहरनि में रहंदड़ दोस्त हुजनि। असां पंहिंजो पैशन यानी शौक़ कीअं ॻोल्हियूं? असांखे कीअं ख़बर पई सघे थी त ही असांजो पैशन आहे या उन्हनि खे ख़बर ई न आहे त उन्हनि जो शौक़ छा आहे? उन जे करे हू कंहिं कम में इंट्रस्ट न वठंदा आहिनि। दोस्तो, मां हमेशा उहो चवंदो आहियां त तव्हां पंहिंजो शौक़ नथा ॻोल्हे सघो। हा, तव्हांजो शौक़ तव्हांखे ॻोल्हे लहंदो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे शौक़ जी ख़बर आहे त अॼु खां कमु शुरू कयो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे शौक़ जी ख़बर न आहे त महिरबानी करे घर न वेहो, कुझु न कुझु कमु करणु शुरू कयो। जीअं हारपो कयो, सेल्समैन, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, फ्रीलांस कमु कयो। कुझु बि नंढो वॾो कमु कयो, वांदा न वेहो। तव्हांखे को बि कमु मिले या को बि कमु जेको तव्हां दिलि सां करणु चाहियो था उहो करियो, पर तव्हां शौक़ जे ॻोल्हण जे चकर में वांदा पंहिंजे घर वेही खटू न भञो। तव्हां कुझु न कुझु कंदा रहो। ईअं करण सां तव्हांजो शौक़ हिकु ॾींहुं तव्हांखे ॻोल्हे लहंदो। मूंखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न कंदा। मां तव्हां सां कुझु हिन दुनिया जे अज़ीम माण्हुनि जा मिसाल शेयर करियां थो। अब्दुल सत्तार ईदी शुरूअ में इलेक्शन में हिसो वरितो हो, पर पोइ हुन पंहिंजो नालो इंसान ज़ात जी ख़िदमत करण में कमायो। उन जे करे अॼु ताईं हिन खे दुनिया वारा द रिचेस्ट पुअर मैन जे नाले सां सुञाणीनि था। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हिकु सिर्फ़ सुठो वकील हो, पर हुन पंहिंजे मुल्क जी ख़िदमत जो फ़ैसिलो कयो। पोइ हू हिकु कामयाब लीडर ऐं फाउंडर जे नाले सां सुञातो वञे थो। रोनाल्ड रेगन अमेरिका जो कामयाब सदर रहियो आहे। हुन पंहिंजो कैरियर एज़ ए एक्टर शुरू कयो हो। हुन पंहिंजो पॉलिटिकल कैरियर 43 सालनि खां पोइ शुरू कयईं। ईअं ई मार्क ज़करबर्ग बि हिकु कोडर हो। पोइ हुन पंहिंजो शौक़ बाद में ॻोल्हे हिकु कामयाब सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म फेसबुक ठाहे दुनिया खे वेझो करे छॾियईं। जी दोस्तो, मूं तव्हां सां ही 4 मिसाल शेयर कया आहिनि। जेकॾहिं गूगल कंदा त तव्हांखे खोड़ सारा अहिड़ा मिसाल मिलंदा। शायदि तव्हांजे आसपास हुजनि जिते पैशन शौक़ माण्हुनि खे ॻोल्हियो हो, उहे कामयाब थी विया ऐं हिन दुनिया जे मथां छाप छॾियऊं। जेकॾहिं तव्हांखे अञा ताईं ख़बर न पई सघी आहे त तव्हांजो शौक़ छा आहे, त बसि तव्हां परेशान न थियो। ख़ाली घर में वेहण खां बहितर आहे त तव्हां कुझु न कुझु कंदा रहो। इनशाअल्लाह तव्हांखे तव्हांजो पैशन ॻोल्हे लहंदो ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में कामयाब थी वेंदा। जी दोस्तो, ही आहे अॼु जी हिकु मिनट सिंध हेल्प। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली मेंबरनि सां शेयर कयो। असांजो यूट्यूब चैनल सिंध हेल्प खे सब्सक्राइब कयो, जीअं असांजा ईंदड़ लाइफ चेंजिंग वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।